नाज़रीन नवांखे आम ख़बर न्यूज़ मलीर खां त मेमण ॻोठ वारे इलाइक़े मां 14 वरियनि जो नीगर पुरसरार नमूने गुम आहे। वारस परेशान आहिनि। अवांखे ख़बर ॾिनी त 14 वरियनि जे इमरान सोलंकी जो को पतो न पियो आहे। ॻोल्हा में मदद कई वञे। वारसनि पारां मुतालबो कयो वियो आहे। अवांखे अपडेट कयो त मेमण ॻोठ वारे इलाइक़े मां 14 वरियनि जो नीगर गुम थी वियो आहे। वारस परेशान आहिनि। ॻोल्हा में मदद जी अपील कई वई आहे। मेमण ॻोठ जी मुख्य बाज़ार मां 8 महीना अॻु मुबैना अगवा थियल नीगर जो हिन वक़्त ताईं पतो न पियो आहे। 10 वरियनि जो अमीन मेमण 8 महीना गुज़रण बावजूद बाज़ार न थियो आहे। वारसनि पारां मुतालबो कयो वियो त फौरी तौर ते ॻोल्हा में मदद कई वञे। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे मलीर मां केटी न्यूज़ जो रिपोर्टर सामी मेमण। जी सामी, तफ़सील ॾिजो। हाँ जी बिल्कुल। मेमण ॻोठ मां सोलंकी स्टॉप आहे। उते मदरसो आहे जंहिंमें नंढड़ो ॿारड़ो उते पढ़ंदो आहे। उहो ओचितो मदरसे मां गुम थी वियो ऐं मदरसे मां गुम थियण बाद उनजो चाचो आहे उते मौलवी आहे जेको उते पढ़ाईंदो आहे। उन सां जॾहिं मुंहिंजो राब्तो थियो फारूक चखड़े सां त हुन ॿुधायो त उहो हैदराबाद वियो कम सां ऐं उते फोन करे ॿुधायो त इहो नंढड़ो जेको आहे ओचितो गुम थी वियो आहे। जंहिं बाद फौरन पहुची हुनजी ॻोल्हा कई आहे ऐं मुसलसल ॻोल्हा बावजूद न मिलियो आहे त मेमण ॻोठ थाणे पहुची हुनजी एनसी दाख़िल कई आहे। उन बावजूद बि पुलिस हुन सां को तावन कोन थी करे ख़बर नथी पए त नंढड़ो ओचितो केॾांहुं हलियो वियो आहे। सो हिननि इहा घुर कई आहे त हुनखे फौर ते बाज़ाब कयो वञे। जॾहिं त हिन खां अॻु 10 जून ते 22 ते मेमण ॻोठ जे हाजी अब्दुल करीम पाड़े मां नंढड़ो मोहम्मद अमीन जेको आहे 10 वरनि जो उहो गुम थी वियो आहे। उनखे 8 महीना थी विया आहिनि। मुसलसल एहतजाज बि थींदा रहिया आहिनि। उन्हनि जो बि को जेको आहे सो पतो न पइजी सघियो आहे। इन्हनि ॿिन्ही ॿारनि जे घरनि में कोराम मतल आहे ऐं इन्हनि जे वारसनि मुतालबो कयो आहे त पुलिस फुर्ती ॾेखारे ऐं मासूम ॿारनि खे फौरी तौर ते बाज़ाब कराए। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ सामी मेमण।